मुंहिंजी सोच इहा न हुजे त हिकु मंज़िल ते अची बीह रहिजे। मां हिन सोच ते हुजां अगरि हिकु कामयाबी हासिल करण जो मूं में ताक़त आहे त ॿी बि हासिल कजे। इंसान जी सोच कॾहिं थकबी न आहे अगरि पॉज़िटिव हूंदी आहे। कंडा गुलनि में बि हूंदा आहिनि पर नज़र हमेशह गुलनि ते पवंदी आहे। पखीअ खे किरण खां ऐं मच्छीअ खे तरण खां को ख़ौफ़ न आहे थींदो। पोइ छो तूं हलण खां किरण जो ख़ौफ़ आहे कंदो। कामयाबी जी तलाश में किरी पवण सां कुझु न आहे थींदो। छो त किरण हिकु हादसो आहे। ख़बर त उते पवंदी त किरण खां बाद में केरु उथंदो। कंहिं क़ौम जी आबादी जे वधण सां धरती ते वज़न वधंदो, पर क़ौम में सही तालीम जे वधण सां ख़ुशीअ जो जश्न वधंदो। इल्म वारनि खे हर हंधि इल्म ऐं मोहबत वारनि खे मोहबत नज़र ईंदी। ही शुरूआत अंदर मां थींदी, नफ़रत वारनि खे नफ़रत नज़र ईंदी। हिकु मुस्कुराहट अंदर जे रूह खे संवारे थी। फ़र्क़ु हिकु सोच जो आहे। कंहिंखे इहा ई मुस्कुराहट बाहि ॾियारे थी।